नबी सरदार जो वास्तो थे साईं कलंदर बख्श फुलपोटो साईं जे जेके भी दिलन में जाज तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा। ओ मौला साईं जा साईं जे भाइरनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा। साईं एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं खे मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जे अबे अम्मा के भाइरनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं दाद फुलपोटो साईं खे ऐं साईं दाद साईं जे बचड़नि खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक़ में शाम में हर मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि। या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। आका जी सारी उम्मत खे फिरके वारियत खां बचा। असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान खे पंहिंजे हिफ़्ज़ अमानत फरमा। ओ मौला हूअं त मुंहिंजे जमायत खे 24 साल थी विया आहिनि। सॼी सिंध में घर घर सलवातूं पढ़ायूंसीं। हर क़ौम मूंसां गॾु आहे पर जंहिं क़ौम वटि सभ खां वधीक सलवात थी आहे उहा फुलपोटा क़ौम आहे। ओ मौला फुलपोटा आशिक़े रसूल आहिनि। हिननि जा क़यामत ताईं वेड़ा वसंदा रहनि। या दुआ क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।